बाडरे शहर के सियासी समाजी सोशल सुमरा बिरादरी ऐं शहर वासियुनि मासूम बेगुनाह क़तल मुसलिन सुमरो के खून से इंसाफ लाइ अॼु सुबुह बाडरा पुलिस थाणे आॾो एहतजाज कयो। एहतजाज में शरीक GDA नौजवान इतिहाद बाडरा पीपुल्स पार्टी ऐं सिविल सोसाइटी के अगवान समेत सुमरा बिरादरी ऐं शहर के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें JUI के तालका अगवान उस्मान जतियाल, मुफ्ती नसीर अहमद भुट्टो, जिस्कप अगवान दोदो देशी, समाजी अगवान नूर सारियो, नसरुल्ला तुनियो, रामलाल, जुबैर अब्बासी, काउंसलर महमूद सुमरो, काउंसलर मंजूर सुमरो, सियासी समाजी ऐं सहाफ़ी बिरादरी पिण शिरकत कई। मुज़ाहिरीन पुलिस स्टेशन आॾो टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तिल थी वई। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुस्लिन सुमरो खे अगवा करे क़तल कयो वियो आहे, जंहिंजो एतिराफ़ ज़ुल्फ़कार माशी ऐं साथारी मज़हर पिण कयो, जन पाण मुरादो पुलिस के हथ ॾेई क़तल जो एतिराफ़ कयो आहे, जॾहिं त पुलिस केस जो रुख मोड़ण लाइ राति जे ई टाइम जवाबदारनि खे थाणे तां गाइब करे छॾियो आहे। जॾहिं त क़तल में मुलविस जवाबदारनि खे SHO बाडर गुम करण जो जवाज़ भी न ॿुधाए रहियो आहे। हू पंहिंजे गैर महज़ब रवायत बरक़रार रखंदे असां सां मिलण खां पिण इनकार करे रहियो आहे। जवाबदारनि जे थाणे तां गाइब थियण पुलिस गर्दी जो चिटो सबूत आहे। जॾहिं असांजा मुहाफ़िज़ असांजे बचनि जे कातिलनि खे तहफ़ुज़ फराहम कंदा त असांजा नसुल ई तबाह थी वेंदा। शहर जो हर मासूम अगवा थी क़तल कयो वेंदो। उन लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP लाड़काणो ऐं वसवारनि खे अपील थी कजे त हिन राशि नायल SHO खे हटाए ऐं हुन जी जाइ ते अहल ऐं ईमानदार पुलिस ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं मासूम मुस्लिन सुमरो जे कातिलनि खे फाही चाढ़े संद जे बेगुनाह क़तल सां इंसाफ़ कयो वञे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडरे।